إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الحدي حدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج كذبت قبلهم قوم نوح وأصحاب الرس وثمود وعاد وفرعون وإخوان لوط وأصحاب الأيكة وقوم تبع كل كذب الرسل فحق بعيد أفعينا بالخلق الأول بل هم في لبس من خلق جديد. وقال الله تعالى في كلامه المجيد إن الذين قالوا ربنا الله ثم استقاموا تتنزل عليهم الملائكة ألا تخافوا ولا تحزنوا وأبشروا بالجنة التي كنتم توعدون. وقال النبي صلى الله عليه وسلم خير الناس من طال عمره وحسن عمله رواه الترمذي. तमाम क़िस्म जी हमदें सना वॾाई अने वाखाणा इबादत ऐं बंदगी परिस्ते से पूजा बाने पे ग़ुलामी रुकू अने सजदा उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ न सज़ावार आहिनि जेको अल्लाह ख़ालिक़े कुल काइनात मालिक अर्ज़ो समा आहे। अल्लाह जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते ख़ुसूसन आख़िरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुज़ुर्गो, नौजवान साथियों, अॼु हिन जुमे जे अंदरि ख़ुतबे जो उनवान है रमज़ान पुठिया जी ज़िंदगी। पा रमज़ान के अञा ॿ टे ॾींहं थिया ई मोकल आयो आहे। रमज़ान हिकिड़ो अहिड़ो महीनो हो जंहिंमें गुनाह जी निस्बत में नेकियूं वधारे वयूं, जंहिंमें बेनमाज़ी जे मुक़ाबले में नमाज़ी माण्हू वधारे हुआ। यानी हिकिड़ो अहिड़ो महीनो हो
जैमें अल्लाह जा घर आबाद हुआ, जैमें जमातों मड़े बीरियूं हुयूं, जैमें मस्जिद के अंदर रौनक वही, वो रमज़ान मुबारक जो महीनो पां वटा वियो है, तंहिंखे अञा 3 ॾींहं पण नाई थिया। पण जेकॾहिं पाण ॼाण हलूं पंहिंजी जमात में, पंहिंजी मस्जिद में, त कई पंहिंजा ॿा रमज़ान पुठिया नमाज़ मां मस्जिद मां हथ कढी न भॼी विया आहिनि। जमातूं घटी वियूं आहिनि, नमाज़ी घटी विया आहिनि, नीकी करे वारा माण्हू घटी विया आहिनि। इन में जा ज़ाहिरी तौर मथे पाणखे इहा ॻाल्हि मालूम थिए थी जे पाण खाली रमज़ान पुरता मुस्लमान आहियूं, रमज़ान पुठिया पाण मुस्लमान न आहियूं। रमज़ान जेको आहे न, ई हिकिड़ो अहिड़ो महीनो आहे जंहिंमें पाण अल्लाह ताला खे सञणो था, अल्लाह खे सम्झूं था, अल्लाह खे सजदा कयूं था। पण रमज़ान पुठिया जेको 11 महीना रहिया, उन में पाण अल्लाह ताला खे भुली वञूं था। त पाण ईअं सम्झूं था जे अल्लाह ताला जेको रहियो न, ई खाली हिकिड़ो ज महीनो पंहिंजो रब आहे, पुठिया पंहिंजो रब न आहे। 11 महीना पाण छूट आहियूं। हिकिड़ो महीनो अल्लाह जी ॻाल्हि मञणी, हिकिड़ो महीनो अल्लाह खे सजदा करणा, हिकिड़ो महीनो नमाज़ पढ़णी, ने पोइ मड़े भुली वञणो बसि। ने पाण जेकॾहिं खाली हिकिड़ो महीनो अल्लाह जी इबादत कयूं था, त कोरो अल्लाह ताला जेको पाण खे नेमतूं ॾिने आहिनि, उहो पाण हिकिड़ो ज महीनो खयूं था, त हिकिड़ो महीनो वापरायूं था। नेमतूं अल्लाह जूं 12 महीना पाण वापरायूं था, ने इबादत अल्लाह जी खाली हिकिड़ो महीनो कयूं था। पाण सम्झंदासीं जे नेमतूं असां वटि किथे रहियूं, असांखे त अल्लाह ताला कीअं ॾिने न, ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं। पण पाण में जा हिकिड़ो माण्हू लखपति ने करोड़पति आहे। हींअर पाण मस्जिद में वेठा आहियूं, मथे पखा चालू पिया आहिनि। ई जेकॾहिं लाइट न वे, का पखा बंदि वे न, त हिन मस्जिद में पाण वेही न सघूं, गर्मी खाई वञे। पण ही जेको पखा हले पिया, ई फ्री में न आई, ई लाइट मथे आई, ने लाइट जो बिल अचे थो, बिल पाण खे भरणो पवंदो। यानी जेको ये वाह पाण खे थधो थधो मिले पियो, इन जा पाण खे पैसा ॾियणा पवंदा। पण जॾहिं हिन मस्जिद मां ई ॿाहिरि निकिरी वेंदा, ત્યારે जेको ॿाहिरि जो वाह लॻे पियो दुनिया जो, उहो 24 कलाक लॻे पियो, उहो वरे जा 365 ॾींहं लॻे पियो। पखे जे वाह मथे बिल अची थो, पण ॿाहिरि जेको वाह लॻे पियो, इन मथे कॾहिं बिल की न अचे। अल्लाह ताला पाण खे कॾहिं न आहे चए जे आउं अलाह करे वाह हेॾो लॻाई आहियां पियो, एतिरे महीने महीने आके एतिरा पैसा भरणा पवंदा, पखे जा भरणा पवंदा। त वाह जेको लॻे थो, इहा पिणु हिकिड़ी अल्लाह ताला जी वॾी नेमत आहे। ई वाह जेकॾहिं समूरो बंदि थी वञे, त इंसान हिन दुनिया में ज़िंदगी न गुज़ारे सघे। अल्लाह जी हिकिड़ी वॾी नेमत आहे। ईअं जो जॾहिं ऊंधाओ वे थो, अंधारो वे थो, तर पाण लाइट ॿारियूं था। लाइट जेको ॿारियूं था न, जेको साओ थिए थो थोरो घणो पंहिंजे वाड़े में, पंहिंजे मकान में, ओटे ते, इन मथे पण बिल अचे थो, इन जा पण पैसा भरणा पवंदा। पण ही जेको रोज़ सिज उगे थो, जंहिंजो सोजरो सॼी दुनिया मथे क़ाइमु आहे, जंहिं सिज जे साए में पाण पंहिंजा मड़ कमकार कयूं था, धंधा कयूं था, पंहिंजी हेॾी ॼमार थई आहे, पण पाण खे कॾहिं अल्लाह ताला चए जे हिन सिज मथे तव्हांखे बिल भरणो पवंदो। हेॾी लाइट तव्हांखे मिले थी, हेॾो सोजरो मिले थो, न मड़े फ्री आहे। पाण जेकॾहिं उञ पाण खे लॻे बाज़ार में वञो, हिकिड़ो लीटर पाणी गिनो, बोतल जा 20 रुपया आहिनि। केतिरा? हिकिड़े लीटर जा 20 रुपया आहिनि। अहिड़ा अल्लाह रब्बुल आलमीन जेको पाणी पाण मथे नाज़िल कयईं आसमान खां,
केतिरा लीटर पां पी छॾिया, केतिरा लीटर पां फिटाए छॾिया, केतिरा लीटर पां वेझे मथे विझाए छॾिया, पंहिंजे खेतरे वाड़ीअ में पंहिंजे जिनावरनि खे ले लोगे के धूते में केतिरो पाणी पां वापरायो आहे तंहिंजो कोई हिसाब न आहे। जेकॾहिं लीटर जे हिसाब सां 20 न, बल्कि जेकॾहिं 1 रुपयो पां हिसाब कयो, लीटर जो ख़ाली 1 रुपयो, त पण ख़ाली पाणी जो पां मथे अल्लाह ताला जो करोड़ों रुपया कर्ज़ो पियल आहे। ई मड़े अल्लाह जो नेमतूं आहिनि। पण इन कंहिं पण नेमत मथे अल्लाह ताला पां वटां पैसा नथो मांगे। इन्ही नेमत खे पां जेकॾहिं 12 महीना वापरायूं था, हाँ रमज़ान में जेकॾहिं 1 महीनो अल्लाह रब्बुल आलमीन खे सजदा करणा आहिनि त तव्हांखे हिकिड़ो ॾस ॾियां थो, बाक़ी जेको 11 महीना रहिया इन में अल्लाह ताला जो पाणी न पीजा। बाक़ी जेको 11 महीना रहिया इन में सिज में साए में कोई कमु न कजा, लाइट ॿारे राति जो कमु कजा। बाक़ी जेको 11 महीना रहिया इन में ऐं जेको वाह लॻे थो हुन में साह न खणजा। दुनिया में रही सघंदा? कॾहिं की न रही सघंदा। पण इन्ही नेमत जे मथे शुक्र पांखे ख़ाली 1 महीनो करणो आहे रमज़ान में, पुठियां मड़े भुली वेंदासीं। पर अल्लाह ताला ईअं कॾहिं चए जे ऐं रमज़ान में जेकॾहिं ख़ाली इबादत कयो था त पुठियां मड़े बंदि करे विझंदुसि, पाणी पण बंदि, वाह पण बंदि, सिज बंदि, चंद्र बंदि, मड़े वस्तु बंदि। न, उहो गफ़ूर रहीम है। उहो कंहिं वस्तु खे बंदि नथो करे ने कंहिं वस्तु मथे पां वटां पैसा पण नथो मांगे। सिर्फ़ ने सिर्फ़ अल्लाह ताला एतिरो पां वटां डिमांड करे थो कि ॾींहं ने राति में ऐं 5 वक़्त अची करे मूंखे सजदो कयो। इन मथे जेकॾहिं अमल कंदा, 5 वक़्त नमाज़ पढ़ंदा, सिज जो बील उहो पण अदा थी वेंदो, ई जेको वाह लॻे पियो ई पण बील इन में अची वेंदो, पाणी जेको पियो था इन जो बील पण अची वेंदो, साथ साथ में अल्लाह ताला आजा गुनाह पण माफ़ करे छॾे थो, आंखे अजर पण ॾींदो ने क़यामत जो ॾींहुं इन अमल जे बदिले में आंखे जन्नत पण ॾींदो। हिकिड़े अमल जो अल्लाह रब्बुल आलमीन सवाब केतिरो रखे, पण इन वस्तु मथे पंहिंजो ध्यानु न आहे। पां रमज़ान में 1 महीनो अचूं था, असीं एतिरे लाइ करे अचूं था जे रोज़ा न रखंदुसि त माड़ो चई लाहींदा, माड़ो खिलंदा, बेरोज़ा तो चवंदा माड़े में बोछड़ो लॻंदुसि। बाक़ी नीके जो थी सघे पां में शौक़ु वे, बाक़ी लॻे नथो। जेकॾहिं नेकी जो शौक़ु वे न त रमज़ान पुठियां ईद जो ॾींहुं पां रमज़ान पुठियां फिरी न वञो। ईद जो ॾींहुं पां वटि पुॼे तंहिं मांदे पां नमाज़ माथा कढी वञो था, तंहिं पांदे पां मस्जिद खे छॾे वञो था। यानी रमज़ान जा 30 ॾींहं पांखे एतिरो पण फ़ाइदो न ॾेई विया जे पुठियां पां 3 ॾींहं नमाज़ पढ़ी सघूं। एॾी पां महिनत कई, पण तंहिं हूंदे पांखे हासिल कीअं न थियो। ईद जे ॿिए ॾींहुं पंहिंजो मस्जिदूं वरी ख़ाली थी वई। मुंहिंजा ॿाहिरि हो, रमज़ान हिकिड़ो महिमान हो ने एतिरे लाइ करे आयो हो ते पांखे अल्लाह रब्बुल आलमीन खे साम्हूं वारे, पां गुनाह में वासीं, पां नाफ़रमानीअ में वासीं, उन पांखे गुनाह मां नाफ़रमानीअ मां कढी नेकीअ में फिगाए छॾे। पण रमज़ान वेंदो रहियो, इन जो मतिलबु ई न आहे कि उहो नेकियूं पण पां छॾे न भॼी वञूं। रमज़ान वेंदो रहियो आहे, रमज़ान जो रब अॼु पण थियो आहे। रमज़ान वेंदो रहियो आहे, पण अल्लाह जा घर अञा पण थिया आहिनि। रमज़ान वेंदो रहियो आहे, पण 5 वक़्त पांग अञा पण अचे पई। ही मड़ वस्तु उंज क़ाइम आहे, ख़ाली रमज़ान वेंदो रहियो आहे। ऐं आंखे साहबा किराम जे दौर में जा हिकिड़ी रमज़ान जे ताल्लुक़ से न बल्कि रमज़ान से लगंदी ॻाल्हि सुनाइण चाहियां थो। थी सघे आंजे मगज में कोक ॻाल्हि वेही रहे। पांखे ख़बर आहे न, साहबा किराम के जेको अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत वई, दुनिया में ओड़ी मोहब्बत कंहिं पण इंसान कंहिंसे न कई जेको साहबा किराम पिंड जे नबीअ से मोहब्बत कयो हो। जे पिंड जे नबीअ लाइ करे माल मिल्कत पैसो दौलत ॿार बच्चा माइत्र दोस्त ॻोठ मुल्क वतन हर की वस्तु मां हथ कढणा ने छेड़े भागे पिंड जी जान जेको रही इहा पण नबी जे नाले मथे कुर्बान करे छॾणी। साहबा किराम जी मोहब्बत अहिड़ी हुई
जंहिं साहबा किराम पिंड जे नबीअ लाइ करे एॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, उन नबीअ जो जर इंतिकाल थी वियो। उहो नबी जर दुनिया छॾे वेंदो रहियो, तहिड़ा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा बयान करे थी जे अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हो मुंहिंजे कमरे में आया, अल्लाह जे नबी जो जनाज़ो पियो हो, मथा चादर उॾाई पई वई। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हो, उहो अबू बकर जंहिंजे बारे में अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, दुनिया में जंहिं इंसान मूं मथे एहसान कयो, उन्ही मिणी जो एहसान मूं चुकाए छॾियो आहे। अबू बकर जो एहसान आउं चुकाए न सघियुसि, अल्लाह रब्बुल आलमीन चुकाईंदो। अबू बकर जंहिं हर क़िस्म जी नबीअ लाइ करे क़ुर्बानी ॾिनी, जंहिं कंहिं पिणु सपोर्ट की न कयो हो, अबू बकर सपोर्ट कयो। उहो अबू बकर अचे थो, अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मथां चादर खे हटाए थो, पोइ रोए थो, रोई करे न अल्लाह जे नबीअ जे निलाड़ मथे मिठी ॾे थो, पोइ चए थो, ऐं मुंहिंजा नबीअ, आ मथे मुंहिंजा माउ पीउ क़ुर्बान वञे, आ मथे अल्लाह ताला हिकिड़ो ज मौत लिखे में, उहो मौत आ मथे अची वियो, हाणे ॿियो मौत आ मथे की न अचींदो। पण साहबा किराम जी हालत अहिड़ी वई जे साहबा किराम जेको ॿार भेरा थिया हुआ, उते उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो उभो थी वियो। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो तलवार कढी लाथईं, न करो चईं, मुंहिंजे नबीअ मथे मौत न आई आयो, अल्लाह ताला थोड़ा कॾींहं मुंहिंजे नबीअ खे मंगाए, वरी मुंहिंजो नबी पाछो वरी अचींदो। उन खे विश्वास न हो जे असांजो नबी असांखे छॾे न वेंदो रहंदो। न पोइ उमर जहिड़ो इंसान जंहिंजो ईमान डूंगर जहिड़ो मज़बूत हो, उहो चए थो जे कंहिं इंसान पिन जी ज़बान में जा ई अखर कढिया जे पंहिंजो नबी दुनिया छॾे वेंदो रहियो आहे, उन इंसान जी सिस्से खे आउं लाइण धड़ खां धार करे छॾींदुसि। को पण माण्हू पिन जे मुंहं मां ई अखर न कढे जे पंहिंजो नबी पांखे छॾे न वेंदो रहियो आहे। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हो कमरे में जा ॿाहिरि निकिरनि था, उमर खे चवंदा, उमर वेही रहो, वेही रहो। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो वेहनि था, पिंड खुतबो पढ़े था। अबू बकर सिद्दीक़ खुतबे पुठियां चवनि था, अम्मा बाद फमन कान यअबुदु मुहम्मदन फइन्न मुहम्मदन क़द मात वमन कान यअबुदुल्लाह फइन्नल्लाह हय्युन ला यमूत। खुतबे में ई जेको अखर हुआ वहां समझाइण चाहियां थो। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हो चए, सुणी लायो, आम जा जेको माण्हू मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इबादत कंदो हो, त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया छॾे न वेंदा रहिया आहे। पण जेको आम जा अल्लाह ताला जी इबादत कंदो हो, उहो अल्लाह हमेशा खां जीअरो आहे न, हमेशा हमेशा जीअरो रहंदो। ऐं पोइ इहा आयत तिलावत कयूं, वमा मुहम्मदुन इल्ला रसूल क़द खलत मिन क़ब्लिहि रुसुल अफ़ इन मात औ क़ुतिला इनक़लबतुम अला अक़ाबिकुम वमन यनक़लिब अला अक़िबैहि फलन युज़र्रल्लाह शैआ। जे मुहम्मद त हिकिड़ो अल्लाह जो रसूल आहे, इन खां पहिरीं कई रसूल दुनिया में आया न वेंदा रहिया। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया आहिनि त ई पण हलिया वेंदा। करो जेकॾहिं आंजे नबीअ जो इंतिकाल थी वियो, त आंजो नबी शहीद थी वियो, आंखे छॾे वेंदो रहियो, तो कुर ऐं दीन मां हथ कढी भॼी वेंदा। अल्लाह ताला साहबा किराम खे सवाल कयईं, ऐं दीन मां हथ कढी भॼी वेंदा। साहबा किराम खे अल्लाह रब्बुल आलमीन अॻियां चए थो, वमन यनक़लिब अला अक़िबैहि फलन यज़ुर्रल्लाह शैआ। ऐं सुणी लायो हिकिड़ी वस्तु, जेकॾहिं आम जा को माण्हू दीन मां हथ कढी भॼी वियो, त अल्लाह रब्बुल आलमीन जो उही कीअं नुक़सान की न कंदो, पिंड जो नुक़सान कंदो। त अबू बकर चयो न, आम जेको इंसान मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इबादत कंदो हो, त उहो सुणी लाइ मुहम्मद वेंदा रहिया आहे। आउं चवां थो, आम जा जेको रमज़ान जी इबादत कंदो हो, सुणी लाइ रमज़ान वेंदो रहियो आहे, रमज़ान वेंदो रहियो आहे। जे नबी दुनिया में आयो पांखे अल्लाह जी वाट ॾेखारणा, साहबा किराम खे अल्लाह जो रस्तो ॾेखारणा,
जरा ये आयत तिलावत कहीं अबू बकर सिद्दीक उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु गोड़ा खोड़े जमीन मथे वेही रहियो ने पोकूं ॾिने चे मूंखे त अहिड़ो लॻे थो जे अल्लाह ताला हीअ आयत हींअर नाज़िल कई आहे ऐं पोइ उन मिणी ऐलान कयो ऐं अल्लाह तो जेकॾहिं असांजे नबीअ खे असां वटि गिनी गिणे आहे त ई असांजो तो सां वाइदो आहे असीं तुंहिंजे दीन में जा कॾहिं हथ की न कढंदासीं न हथ न कढियो दीन मथे क़ाइम रहिया आऊं चवां थो जेको इंसान रमज़ान जी इबादत कंदो हो सुणी लाइ रमज़ान वेंदो रहियो आहे पण जेको रमज़ान जे रब जी इबादत कंदो हो सुणी लाइ अल्लाह रब्बुल आलमीन जीअरो आहे हुन मथे कॾहिं मौत की न अची थो पाण कंहिंजी इबादत कई थे रमज़ान में कंहिंखे सजदा कया थे रुको कंहिंखे कया थे अल्लाह खे कया थे न रमज़ान खे नथे कया रमज़ान त ख़ाली एतिरे लाइ करे आयो हो जे पाणखे अल्लाह खे ओॾा करे पाणखे कंहिंखा दीन खे ओॾा करे नीकीअ खे ओॾा करे ने रमज़ान पाणखे सम्झाए वेंदो रहियो जे ऐं अहिड़ा मुस्लमान हुअणा खपो आमे 5 वक़्त जी नमाज़ खपे आमे सदको ने ख़ैरात खपे आमे नीकी खपे ऐं अल्लाह ला करे कंहिं वस्तु मां हथ कढणु चाहियो त हथ कटी छॾो अहिड़ा ई मुस्लमान हुअणा खपो रमज़ान पाणखे सम्झाइण वेंदो रहियो पण सम्झ ख़ाली पाणखे एतिरी पई जे रमज़ान पूरता पाण मुस्लमान हुआसीं रमज़ान पुठियां पाण हथ कढी वियासीं अल्लाह ताला चई छॾे वमन यनक़लिब अला अक़िबैहि फलन युज़िर अल्लाह शैआ जेको पण इंसान दीन मां हथ कढी भॼी वेंदो नमाज़ी हो बेनमाज़ी बनी वियो मस्जिद में अचींदो हो अचणु बंदि करे छॾे सुणी लाइ उन इंसान अल्लाह जो कीअं नुक़सान न कयईं उन इंसान पिण जो नुक़सान कयईं मुंहिंजा भाइरो दीन असल ई है जे पाण हिकिड़ो महीनो न बल्कि पूरा 12 महीना अल्लाह रब्बुल आलमीन खे सजदा कयूं अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खैरुन नासि मन ताल उमरुहु व हसन अमलुहु माण्हूअ में जा बहितर ख़ासो माण्हू उहो आहे जंहिंजी ॼमार पण वॾी वे न जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन नेक अमल जी तौफ़ीक़ पण ॾे ॼमार ख़ाली वधे पई आजी वधे पई मुंहिंजी वधे पई टाइम वञे पियो सेकंड हले पिया मिंट हले पिया कलाक हले पिया ॾींहं हले पिया हफ़्ता हले पिया महीना हले पिया वरिया हले पिया ई ज़मानो आहे हले वारो आहे पाण नंढड़ा आहियूं वॾा थियूं पिया हिते पाण वेठा आहियूं तेर पण वॾा थियूं पिया ज़मानो हले वारो आहे उमिरि वधे वारी आहे पण माण्हूअ में जा ख़ासो इंसान उहो आहे जंहिंजी ख़ाली ॼमार न वधे हुनजा नेक अमल पण वधे ॼमार ख़ाली वधाइण कोन कंदा ॼमार त अल्लाह ताला नूह अलैहिस्सलाम जी क़ौम खे 1000 वरई ॼमार ॾिने हुए पण उन्ही जे बारे में नूह अलैहिस्सलाम फरमायो व असरु अल्लाह ताला 1000 वरई ॼमार ॾिने न 1000 वर ख़ाली नूह अलैहिस्सलाम के साम्हूं मौत कयो ॿियो कोई कम थी न कयो ॼमार से कोन थींदो ॼमार जेकॾहिं मिलई आहे ख़ाली ॼमार खे न वधायो ख़ाली अमल खे पण साथ में वधायो न्यारियो जे अॼु खां पहिला 20 वर 10 वर 15 वर 5 वर 2 वर मुंहिंजी हालत करो वई ऐं कहिड़ो होसि अॼु मुंहिंजी कंहिंका हालत सुधरई आहे कि न सुधरई मुंहिंजे चेहरे मथे कॾहिं का वार न हुआ अॼु ॾाढ़ी अची वई आहे पण कोड़ो वार अचे से मुंहिंजो अमल वधियो आहे कि न वधियो कॾहिं कई वार मुंहिंजा कारा हुआ अॼु अच्छा थी रहिया पीसन थी रहियो आहियां अमल वधियो आहे कि न वधियो ॼमार में हा कॾहिं का जुवान होसि अॼु पोड़ो थी रहियो आहियां अमल वधियो आहे कि न वधियो अमल खे न्यारियो अमल खे ॼमार खे न न्यारियो वॾो थी रहियो आहियां वॾो न ई थिए अमल जे करे तो वटि आहे त वॾो थियो ईअं न त तो पिण जो नुक़सान कये माण्हूअ में जा बहितर इंसान उहे ख़ासो इंसान उहे अल्लाह जा नबी चई विया आहिनि जंहिंजी ॼमार पण वॾी वे जंहिंजो अमल पण ख़ासो वे अमल खे सुधारियो ॼमार पहिरियों अमल खणी वञो पाण अमल कयूं कि न कयूं जेको पंहिंजो ॾींहुं वञे पियो पाण मथे चढ़े पियो ॾींहुं अॼु शुक्रवार जो ॾींहुं पाण वटां वञे थो पाण मथे चढ़ी वेंदो अल्लाह ताला हिन ॾींहं जे बारे में पुछंदो जे हिन ॾींहं में तो कोरो कोरो कए न कोरो कोरो न ई कए सवाल पाण थींदो एतिरे लाइ करे तयारु थी वञो अमल करे लाइ करे रमज़ान पुठियां मस्जिद खे वीरान न कयो रमज़ान पुठियां नमाज़ मां हथ न कढो मौत जो कीअं भरोसो न चिंता अची वेंदो पण जेकॾहिं नीकीअ मथे क़ाइमु रहंदा
तो इंशाअल्लाह पां अल्लाह रब्बुल आलमीन वटि कामयाब थी वेंदासीं। ने अल्लाह रब्बुल आलमीन ये जो सूरह फुस्सिलत जी आयत नंबर 3 में फरमाए, इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। जे वो इंसान जो चेता असा अल्लाह ताला मथे ईमान आंदो, वो इंसान जो चेता असा नमाज के चालू करे छॾई, वो इंसान जो चेता असा गुनाह में जा हथ कढी लाथा, सुम्मा इस्तक़ामू वो जो अल्लाह ताला से वायदो कयो इन वायदे मथे कायम रहता, नमाज चालू कयो 5 वक्त नमाज कायम माटे पढ़ाता, ईमान वारा है तो ईमान मथे कायम रहता, इन वस्तु में जा हथ नथा कढे, पो अड़े माड़े मथे जरा मौत अचे तो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्लाह जा मलाइका इन मथे नाज़िल थिए था, ने पो चेता अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू, ऐं गमगीन न थियो, ऐं टेंशन न गिनो, ऐं व्याधई न कयो, हलो उन जन्नत के सामा जंहिंजा अल्लाह रब्बुल आलमीन आसे वायदा करे। दुनिया जी थोड़े के फायदे ला करे पा जन्नत के न विञायूं। जन्नत ऊंची वस्तु है, वह जन्नत अड़ी है जंहिंजे बारे में अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकिड़ो अहिड़ो इंसान जो दुनिया में मिणी कथा वधारे दुखी हो, तकलीफ़ में हो, दुनिया में दुख ॾिठे तकलीफ़ूं ॾिठे, मिस्कीन गरीब मोहताज बीमार, कॾहिं सुख जो मौक़ो न ॾिठे हुन, ऊ जरा क़यामत जो ॾींहुं अचींदो, अल्लाह ताला चवंदो हिनखे कोठे वञो, जन्नत जो हिकिड़ो आटो कराए अचो, जन्नत जो हिकिड़ो नज़ारो कराए अचो। मलाइक उनखे कोठे करे वञी जन्नत ॾेखारींदा, जन्नत कहिड़ी आहे खाली ॾेखारींदा, वीचारा वेंदो की न, पाछो जरा वरी अचींदो, अल्लाह ताला पुछंदो मुंहिंजा पाना दुनिया में कॾहिं को दुख ॾिठे वे? अड़े सॼी ॼमार दुखे में निकिरी वई आहे, कॾहिं सुख की न ॾिठे वे? अल्लाह पुछंदो दुनिया में कॾहिं दुख ॾिठे वे? छो तो अल्लाह कहिड़ा दुख, मूं त को दुख ॾिठो न आहे, मूं त तकलीफ़ ॾिठी न आहे, जन्नत के ॾिसे पियो मन दुख भुली वेंदो। उहा जन्नत इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह के पुछे में आयो जे सुकून कॾहिं मिलंदो? पाण खे चवंदा सुख मिले, सुकून मिले, आराम मिले। पुछे में आयो इमाम साहब हेॾियूं तकलीफ़ूं ऐं दुख ऐं सुख कॾहिं मिलंदो? सुख तेरा फरमायो इन त अव्वल क़दमिन यज़उहा फिल जन्नह, इंसान के सुख उनटण मिलंदो जिनटण इंसान पिंड जो पहलो पग जन्नत में रखंदो, वो सुख असल सुख है। उन सुख के सामने नजर रखो, उन जन्नत के पिंड की जगह बनायो, जंहिं जन्नत में अल्लाह रब्बुल आलमीन पाला करे हर की वस्तु तैयार करे छॾे। मलाइका चवंदा नहनु औलियाउकुम फिल हयाति दुनिया व फिल आखिरा, असी दुनिया में पण आजा दोस्त आहियूं, असी आखिरत में पण आजा दोस्त आहियूं। जंहिंजा दोस्त मलाइक बनी वञे, जंहिंजा दोस्त फरिश्ता बनी वञे, दुनिया जी कंहिं दोस्ती जो उनखे ज़रूरत न आहे। मलाइका चवंदा उन माण्हू खे जेको नीकीअ मथे कायम रहंदा, असीं आजा दोस्त आहियूं। पोइ वलकुम फीहा मा तस्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदउन, हलो उन जन्नत के सामा जंहिं जन्नत में आला करे अल्लाह ताला हर की वो वस्तु तैयार करे छॾे हैं जेको आजी दिल में तमन्ना पैदा थी थी, ऐं दिल में तमन्ना कयो मुंहिंजा रब मूंखे ये वस्तु खपे, उन टाणे वो वस्तु आंखे सामने हाजिर थी वेंदी। अहिड़ी जन्नत है। फरमाए नुज़ुलम मिन गफूरिर रहीम, अल्लाह रब्बुल आलमीन जी मेहमान नवाज़ी है जेको पंहिंजे नेक पाण लाइ करे अल्लाह ताला तैयार करे छॾे। मुंहिंजा भाइरो हिकिड़ी दुआ अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशा मंगंदा हुआ, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल हौरि बअदल कौर। इन दुआ जो मतलब थी तो ए अल्लाह आऊं तोखां पनाह मंगा तो हौर खां कौर पुठिया, कुरो हौर है ने कुरो कौर है। आऊं समझाइण चाहियां तो वॾी जेको पगड़ी ॿधो अथव, पगड़ी पाग पटको पंहिंजा रुमाल नंढड़ा मामूली बीठो ॾेई छॾियो, पर असल में जेको पगड़ी ॿधाइजे थी, जेको पाग ॿधाइजे थी, उन मथे वॾी महिनत लॻे थी। उहो जेको तोको माण्हू ॿधी न सघे। अॼु पाण वटि को घोट बने तो पाग ॿधंदड़ को नथो हुए, पटको को ॿधंदड़ नथो हुए, कुला माण्हू ॿधाइण ॼाणे नथा। असल जेको पटको है पाग है, उहा पाग ॿधे में महिनत लॻे थी। उन पाग के अरबीअ में कौर चवाजे थो।
ने इन पाक के पां पति ने फिटाए छॾियो, उनखे कौर चवाजे थो। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ मंगे, अल्लाह आऊं जेकॾहिं पाक ॿधी लहियां त मूंखे तूं इन पाक खे छोड़े खां बचाए छॾ। पाक पटके वारी न, नीकीअ वारी पाक। जेकॾहिं नमाज जी पाक मथे ते ॿधीला थिए ते नमाज मां हथ कढी वियो त पाक खे लाहिणे फिटाए छॾई। तौहीद में अची वियो या मुंहिंजे मथे मथे तौहीद जी पाक पियल आहे। जेकॾहिं तौहीद मां हथ कढी शिरक में वेंदो हुयुसि, मथे मथां पाक लही वई आहे। जेकॾहिं नेकीअ खे मूं चालू करे छॾियो, मुंहिंजे मथे मथे नेकी जी पाक अची वई, वरी नेकीअ मां हथ कढी लाथा, मथे मथां पाक नेकी जी लही वई, मथो उगाड़ो थी वियो आहे। मथे ते भले ॿ किले जो पटको ॿधो पियो हुए, इन से कंहिं फ़र्क़ु नथो पए। असल जेको पटको आहे उहो नेकी जो पटको आहे। असल जेको पाक आहे उहा नमाज़ जी पाक आहे। इहा जेकॾहिं पां वटि पाक हूंदी त पां कामयाब थींदासीं। बाक़ी ॿिए पटके जी अल्लाह ताला वटि कीअं पण क़दर न क़ीमत न आहे। इहा दुआ मंगो ने साथ में इहा पण दुआ मंगो, या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक। ए दिली के फेरण वारा, मुझे दिल के तोजे दीन मथे कायम रखजा। उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा बयान करे थी, वो अल्लाह जे नबी के पूछो, अल्लाह जे नबी ऐं मोड़ो मोड़ो ये दुआ गुला मंगो था जे ए दिल के फेरे वारा, मुझे दिल के तोजे दीन मथे कायम रखजा। तेरे चए, ए उम्मे सलमा सुन, जको पण पाने जो दिल ही न दिल, ई अल्लाह रब्बुल आलमीन जी ॿी आंखुनि जे विच में रखियलु हुअईं। अल्लाह रब्बुल आलमीन खपे ॾा दिल खे फिरे थो, हीअं कंदो त पाणो नेक बणी वेंदो, न हीअं अल्लाह ताला फिरींदो त पाणो गुनहगार बणी वेंदो। पंहिंजी दिल जेको आहे अल्लाह जी ॿी आंखुनि जे विच में रखियलु आहे। एतिरे अल्लाह ताला वटां दुआ मंगो, ए अल्लाह मुंहिंजी दिल खे जेकॾहिं तो दीन मथे कायम रखे आहे त हमेशह हमेशह दीन मथे कायम रखजांइ, दीन मथां फिरी न वञा। पां फिरी विया आहियूं, मुंहिंजा बा अफ़सोस जी ॻाल्हि आहे जे रमज़ान जो मुबारक महीनो पां वटि आयो न, ईद जो ॾींहुं, अञा ईद जो ॾींहुं पां पूरो पण की न कयो हो। पंहिंजी जमात जा नौजवान वॾा नंढा वञी करे शैतान जी महफ़िल में शरीक थिया आहीं, वञी करे ढोले मथे नचिया आहीं, वञी करे काफ़ी मथे झूलिया आहीं। ई पाला करे अफ़सोस जी ॻाल्हि आहे जे रमज़ान जो महीनो पां वटि आयो, ईद जो मुबारक महीनो पां वटि आयो ने रमज़ान जी पां क़ीमत एतिरी कई कि ईद जे ॾींहं खे पण पां पूरो न कयो, थियणो मांजे पां शैतान खे वञी करे भाकर जे हथ ॾिना आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, पां खे रमज़ान मां कुरो मिलियो, पां कुरो हासिल कयो, अड़े ई त उन जी भलाई गैर मुस्लिमे जी जंहिं ईद जो ॾींहुं अहिड़ो प्रोग्राम रखियो ने उन जेकॾहिं 27वीं रोज़े अहिड़ो प्रोग्राम रखियो हो न त पंहिंजा माण्हू रोज़ा था पिया प्रोग्राम में पुॼी विया। पां खे नीकी जी क़दर न आहे, पां खे रमज़ान जी की क़दर न आहे। मुंहिंजा भाइरो, रमज़ान खे ईद खे पां हेॾी बेइज़ती करे छॾई जे गाॾियूं भरे हज़ारों माण्हू उते पुॼी विया, वञी करे ढोल मथे नचिया। अल्लाहु अकबर। मुंहिंजा रब, कहिड़ी क़ौम आहे, अल्लाह तूं हुन क़ौम खे कंहिंखे सम्झ ॾे, अल्लाह हिन क़ौम खे तूं कंहिंखे सुध ॾे जे रमज़ान खे हीअं बेइज़तो करे रवानो कईं पिया। कुरो मिलियो पाण खे उते वञे मां, उते वञी करे पाण घूरूं कयूं, घूरूं पैसे जा पाण उते मींहं करे छॾिया। मींहं मिस्री जे नाले मथे, मंदरस जे नाले ते मंगो, चाहो त ग़रीब माण्हू या मिसकिन माण्हू या मोटा कीअं आहे न, अटे में झलियो पियो या काफ़ी वारा, कलामे वारा, गांइ वारा आया त मींहं थी विया। मींहं पैसा केरु ॾिए वारा आई मड़े पाण वासीं, जंहिं रोज़ा रखिया, जंहिं तारावियूं पढ़ियूं, जंहिं क़ुर जो दौर कयो, जेको नमाज़ूं पढ़िया, राति जो जाॻिया ने वञी करे काफ़ी वारे मथां पैसा घुरियो, कुर्बा खे मिलियो रमज़ान मां। नेकी जेकॾहिं क़बूल थिए थी, उनजी हिकिड़ी निशानी इहा पण आहे जेको इंसान नेकीअ मथे कायम रहे थो, नेकीअ मथे कायम रहे थो। पाण वटि हिकिड़ो ॾींहुं पण न चलाइणो, हिकिड़ो ॾींहुं पाण वटां पंहिंजी नेकी जलाड़ी न, हथ कढी ने भॼी वियासीं। तौबा कयो, तौबा कयो अल्लाह ताला वटि, मुंहिंजा रब मूं वटि वॾो गुनाह थी वियो आहे, मूं वटि वॾी भुल थी वई आहे जो उन शैतान जे पिड़ में आउं वियुसि, उन शैतान जे पिड़ में वञी करे मूं शैतान से भाकर विझी हथ ॾिना, खोटो कमु कयो आहे। मुंहिंजा भाइरो, पहिरियों त पाण वटि अल्लाह जा मलाइक हाज़िर हुआ, अल्लाह जा फ़रिश्ता हाज़िर हुआ, रहमत जा, बरकत जा, उन मां पाण हथ कढी वञी करे शैतान खे पाण भाकर विधा। यानी हिकिड़ो महीनो पाण मड कटे सघियासीं। पंहिंजो दोस्त हो जेको शैतान, उनखे पाण वञी करे चयो, यार तो महीनो हुए किथे, असांखे सुख की न आयो। पंहिंजी इहा हालत आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, इन शैतान लकुम अदुव्वुन फत्तखिज़ूहु अदुव्वा,
शैतान आजो दुश्मन है, इनके दोस्त न बनायो, इनके दुश्मन समझो। मुझा भाइरो कंहिं खे इफ़रत गिनो, कंहिं खे नसीहत गिनो, पांखे ई मड़ वस्तो कम किना चीनियो। रमज़ान जो महीनो पांखे ई समझाए वियो है चई 5 वक़्त जा नमाज़ी बनो ऐं नेक बनो ऐं अल्लाह वारा बनो। जे रमज़ान में अल्लाह के सजदा कया ते रमज़ान पुठिया पण अल्लाह के यंग सजदा कयो। जे रमज़ान में अल्लाह जे घर के आबाद कया ते रमज़ान पुठिया पण अल्लाह जे घर के आबाद कयो। जे रमज़ान में सदको ने खैरात कया ते रमज़ान पुठिया पण सदको ने खैरात कयो। अहिड़ा जेकॾहिं मुसलमान बनंदा त अल्लाह रब्बुल आलमीन वटि पांखे उमेद है पां कामयाब थींदासीं। न त 4 ॾींहं वारी नेकी जेको है कम की न थींदी। कुल्ला अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो इन्नल हसनात युज़हिबन सय्यात, नेकियूं जेको है गुनाह के खत्म करे छॾिए थियूं। जहिड़ पण पावटा गुनाह थी वञे, जहिड़ पावटा को खता थी वञे, जहिड़ पावटा को नाफरमानी थी वञे, फौरन तौबा करे गिनो, फौरन पां नेकी करे गिनो त पंहिंजो गुनाह जेको है फिटी वञे। पर पां ऊंधो कम कयूं था, पां वटा जेकॾहिं को नेकी थी वञे उन नेकी के फिटाला करे पां गुनाह जा कम कयूं था। रमज़ान जो महीनो हेॾियूं नेकियूं कयूं, तराबियूं पढ़ियो, नमाज़ूं पढ़ियो, सदको खैरात कयो, हाणे इन मिणी खे फिटाइणो त पवंदो न। एतिरे लाइ वञी करे गुनाह जा कम करणा, एतिरे लाइ वञी करे शैतान खे साथ ॾियणो, एतिरे लाइ वरी के नाफरमानियूं करणियूं। मुंहिंजा भाउ नेकी के न फिटायो, गुनाह के फिटायो। जेकॾहिं को गुनाह थी वियो है त उन पुठियां को नेकी करे अल्लाह ताला वटां माफ़ी मंगो जे अल्लाह रब्बुल आलमीन मूं वटां भुल थी वई, मूं वटां खता थी वई, मूं वटां नाफरमानी थी वई। एतिरे आउं उन पिड़ में वियोसि कि मूं हिते भुल कई, मूं ग़लती कई। अल्लाह जेकॾहिं नमाज़ी होसि ऐं बेनमाज़ी बनी वियोसि त इहे पण मूं भुल कई आहे। अल्लाह मुंहिंजो ई मड़े गुनाह भुलों तो माफ़ करे छॾ। अल्लाह ताला माफ़ करे छॾींदो। ऐं आउं मिणी खे हिकिड़ी नसीहत करणु चाहियां थो, जे नमाज़ मां हथ न कढो। नमाज जन्नत की कुंजी है। नमाज जो है ये मुसलमान जो ज़ेवर है। नमाज जो है मुसलमान ये सुञाण ने पहचान है। नमाज जो है कामयाबी ला करे हिकिड़ो ज़रियो है। नमाज के 5 वक़्त कायम कयो, नमाज पढ़ो कि रमज़ान में पढ़िया आयो, अगले रमज़ान सुधी कायम रखो नमाज के। इंशाअल्लाह बे गुनाहों पण बची वेंदा ने अल्लाह ताला वटि कामयाब पण थी वेंदा। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है अल्लाह ताला कुरान ने हदीस जी रोशनी में असां जेकी पण ॻाल्हियूं सुनियूं आहिनि उन मणी मथे असांखे मिली जुली करे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। ऐं अल्लाह असां रमज़ान में जेकी पण नेकियूं कयूं ऐं अल्लाह तुंहिंजे फज़ल से करम सां तो क़बूल फरमा। ऐं अल्लाह असां जेके पण गुनाह थी विया आहिनि, ग़लतियूं थियूं आहिनि, ऐं अल्लाह तूं गफ़ूर रहीम आहीं, तूं असांखे माफ़ फरमा। ऐं अल्लाह असांजूं मस्जिदूं जे रमज़ान में आबाद वयूं, ऐं अल्लाह असांजी जमात से मस्जिदूं भरलूं वयूं, ऐं अल्लाह रमज़ान पुठियां पण तूं असांजी मस्जिद खे आबाद रख। ऐं अल्लाह रमज़ान में जेको असांजा पाण नमाज़ हुआ, नमाज़ मां हथ कढी भॼी विया आहिनि, अल्लाह उन खे तूं वरी 5 वक़्त नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा। ऐं अल्लाह असां जेकी पण गुनहगार खताकार इंसान आहियूं, असां भुलों थी वञे थियूं, खताऊं थी वञे तूं, ऐं अल्लाह तूं माफ़ कंदड़ आहीं, गफ़ूर रहीम तूं असांखे माफ़ करे छॾ। ऐं अल्लाह जेकी बीमार आहियूं उन खे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमा। ऐं अल्लाह जेकी मरी विया आहिनि उन क़ब्रनि खे तूं कुशा अता फरमा। आमीन सुम आमीन। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।